سورة الروم. بسم الله الرحمن الرحيم. ألف لام ميم. غلبت الروم في أدنى الأرض وهم من بعد غلبهم سيغلبون في بضع سنين. لله الأمر من قبل ومن بعد ويومئذ يفرح المؤمنون بنصر الله ينصر من يشاء وهو العزيز الرحيم. وعد الله لا يخلف الله وعده ولكن أكثر الناس لا يعلمون. अल्लाह बाधारे महरबान जे नाले सां शुरू। अलिफ लाम मीम। रूमियन शिकस्त खाधी वेझे मुल्क में ऐं उहे ई पंहिंजे शिकस्त खाइण खां पोइ सिघो ई ग़ालिब थींदा थोरनि वरहनि में। अल्लाह जे हथ में हुकूमत अॻे तोड़े पोइ आहे ऐं उन ॾींहुं मोमिन ख़ुशि थींदा अल्लाह जी मदद सां। अल्लाह जंहिंखे घुरे तंहिंखे सोभ ॾींदो आहे ऐं उहो ई ग़ालिब महरबान आहे। अल्लाह अंजाम कयो आहे, अल्लाह पंहिंजो अंजाम न फेराईंदो, पर घणा माण्हू न ॼाणंदा आहिनि। يعلمون ظاهرا من الحياة الدنيا وهم عن الآخرة هم غافلون. أولم يتفكروا في أنفسهم ما خلق الله السماوات والأرض وما بينهما إلا بالحق وأجل مسمى وإن كثيرا من الناس بلقاء ربهم لكافرون. أولم يسيروا في الأرض فينظروا كيف كان عاقبة الذين من قبلهم كانوا أشد منهم قوة وأثاروا الأرض وعمروها أكثر مما عمروها وجاءتهم رسلهم بالبينات فما كان الله ليظلمهم ولكن كانوا أنفسهم يظلمون. ثم كان عاقبة الذين أساءوا السوء أن كذبوا بآيات الله وكانوا بها يستهزئون. ज़ाहिर दुनिया जी हयातीअ जूं रिथूं ॼाणंदा आहिनि ऐं उहे आख़िरत खां बेख़बर आहिनि। पंहिंजनि दिलनि में न परूड़ियाऊं छा त अल्लाह आसमाननि ऐं ज़मीन खे ऐं जेकी उन्हनि जे विच में आहे तंहिंखे पूरी रिथ ऐं मुक़रर मुद्दत खां सवाइ न बणायो आहे। ऐं बेशक माण्हुनि मां घणा पंहिंजे पालनहार जे मिलण खां मुनकर आहिनि। मुल्क में न घुमिया आहिनि छा जो निहारीन त जेकी खाउन अॻु हुआ तिन जी पछाड़ी कहिड़ी तरह थी
जेखान वधीक सघ वारा हुआ ऐं ज़मीन खेड़ियाऊं ऐं उनखे आबाद कयाऊं वधीक तंहिंखां जा हुननि आबाद कई ऐं संदुनि पैगुंबर वटि मौजज़नि सां आया पोइ अल्लाह जो शान अहिड़ो न हो जो मथुनि ज़ुल्म करे पर पाण ते पाण ज़ुल्म कयाऊं थे। वरी जिन बुछड़ाई कई तिन जी पछाड़ी बुछड़ी थी हिन करे जो अल्लाह जी आयतुनि खे कूड़ भायाऊं ऐं मथुनि ठठोलियूं कंदा हुआ। الله يبدأ الخلق ثم يعيده ثم إليه ترجعون ويوم تقوم الساعة يبلس المجرمون ولم يكن لهم من شركائهم شفعاء وكانوا بشركائهم كافرين ويوم تقوم الساعة يومئذ يتفرقون فأما الذين آمنوا وعملوا الصالحات فهم في روضة يحبرون وأما الذين كفروا وكذبوا بآياتنا ولقاء الآخرة فأولئك في العذاب محضرون अल्लाह ख़ल्क़ खे नए सिर बणाए थो वरी उनखे ॿीहर बणाईंदो वरी ॾांहुं अम्ही मोटाइबो ऐं जंहिं ॾींहुं क़यामत खड़ी थींदी तंहिं ॾींहुं गुनहगार नाउमीद थींदा ऐं अल्लाह सां मुक़रर कयलनि संदन शरीकनि मां को बि उन्हनि लाइ सिफारिश करण वारो न थींदो ऐं पंहिंजनि ठहरायल शरीकनि जा मुनकर थींदा ऐं जंहिं ॾींहुं क़यामत क़ाइम थींदी तंहिं ॾींहुं माण्हू धारो धार थींदा पोइ जिन ईमान आंदो ऐं चङा कम कया से बाग़नि में ख़ुशि कबा ऐं जिन कुफ़र कयो ऐं असांजी आयतुनि खे ऐं क़यामत जे मिलण खे कूड़ ॼातो से अज़ाब में हाज़िर कयल हूंदा। فسبحان الله حين تمسون وحين تصبحون وله الحمد في السماوات والأرض وعشيا وحين تظهرون يخرج الحي من الميت ويخرج الميت من الحي ويحيي الأرض بعد موتها وكذلك تخرجون पोइ जहमाल सांझी करियो ऐं जहमाल सुबुह करियो तहमाल अल्लाह जी पाकाई बयान करियो ऐं आसमाननि ऐं ज़मीन में उन जी साराह आहे ऐं पोएं पहर ऐं जहमाल मंझंदि करियो तहमाल बि पाकाई बयान करियो मुंहुं मां जीअरो कढंदो आहे ऐं जीअरे मां मुंहुं कढंदो आहे ऐं ज़मीन खे उन जे मरण खां पोइ जीआरींदो आहे ऐं अहिड़ी तरह अव्हीं कब्रनि मां कढबो। ومن آياته أن خلقكم من تراب ثم إذا أنتم بشر تنتشرون ومن آياته أن خلق لكم من أنفسكم أزواجا لتسكنوا إليها وجعل بينكم مودة ورحمة إن في ذلك لآيات لقوم يتفكرون ومن آياته خلق السماوات والأرض واختلاف ألسنتكم وألوانكم
إن في ذلك لآيات للعالمين ومن آياته منامكم بالليل والنهار وابتغاؤكم من فضله إن في ذلك لآيات لقوم يسمعون ومن آياته يريكم البرق خوفا وطمعا وينزل من السماء ماء فيحيي به الأرض بعد موتها إن في ذلك لآيات لقوم يعقلون ومن آياته أن تقوم السماء والأرض بأمره ثم إذا دعاكم دعوة من الأرض إذا أنتم تخرجون وله من في السماوات والأرض كل له قانتون وهو الذي يبدأ الخلق ثم يعيده وهو أهون عليه وله المثل الأعلى في السماوات والأرض وهو العزيز الحكيم ऐं संदसि निशानियुनि मां हीउ आहे जो अव्हां खे मिटीअ मां बणायाई वरी उन्हीअ महल अव्हीं माण्हू थी घुमो फिरो था ऐं संदसि निशानियुनि मां हीउ बि आहे जो अव्हां जी जिन्स मां अव्हां लाइ ज़ालूं पैदा कयाई त उन्हनि सां आराम वठो ऐं अव्हां जे विच में प्यार ऐं बाझ पैदा कयाई बेशक हिन में उन्हीअ क़ौम लाइ निशानियूं आहिनि जेकी ध्यान रखंदा आहिनि आसमाननि ऐं ज़मीन जो बणाइण ऐं अव्हां जी ज़बाननि ऐं शिकिलनि जो किस्मे किस्मे हुजण संस निशानियुनि मां आहे बेशक उन में ॼाणदड़नि लाइ निशानियूं आहिनि ऐं अव्हां जो राति ऐं ॾींहं में सुम्हण ऐं अव्हां जो संस फज़ल मां रोज़ी तलब करण संस निशानियुनि मां आहे बेशक हिन में उन क़ौम लाइ निशानियूं आहिनि जेकी ॿुधंदा आहिनि ऐं संदसि निशानियुनि मां हीउ बि आहे जो अव्हां खे ॾेॼारण ऐं उमेद रखण लाइ विॼ ॾेखारींदो आहे ऐं आसमान खां पाणी वसाईंदो आहे पोइ उन सां ज़मीन खे उन जे मरण खां पोइ जीआरींदो आहे बेशक हिन में उन क़ौम लाइ निशानियूं आहिनि जेकी सम्झ रखंदा आहिनि ऐं संस हुकुम सां आसमान ऐं ज़मीन जो बीहण संस निशानियुनि मां आहे वरी जंहिं महिल अव्हां खे ज़मीन मां हिकु ई भेरो छॾींदो तंहिं महिल झटपट अव्हीं निकिरंदो ऐं जेकी आसमाननि ऐं ज़मीन में आहे सो संदसि आहे सभई संदसि फर्मा बरदार आहिनि ऐं उहो ई आहे जेको ख़ल्क़ खे नए सिर बणाईंदो आहे वरी उन खे वराए बणाईंदो ऐं उहो खेसि बिल्कुलु सुहिणो आहे ऐं आसमाननि ऐं ज़मीन में संदसी सिफ़त तमामु मथां ई आहे ऐं उहो ग़ालिब हिकमत वारो आहे ضرب لكم مثلا من أنفسكم هل لكم مما ملكت أيمانكم من شركاء فيما رزقناكم فأنتم فيه سواء تخافونهم كخيفتكم أنفسكم كذلك نفصل الآيات لقوم يعقلون بل اتبع الذين ظلموا أهواءهم وما كان الله ليهديهم وما كان الله ليهديهم وما كان الله ليضلهم وما كان الله ليهديهم وما كان الله ليضلهم وما كان الله ليهديهم وما كان الله ليضلهم وما كان الله ليهديهم 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 وما كان الله
أهواءهم بغير علم فمن يهدي من أضل الله وما لهم من ناصرين अल्लाह अव्हां लाइ अव्हां जे हाल जो हिकु मिसाल बयान कयो आहे। तव्हां जा हथ जिन बाननि जा मालिक थिया आहिनि से जेकी माल अव्हां खे ॾिनोसीं तंहिं में अव्हां जा भाइवार आहिनि छा जो उहे ऐं अव्हीं उन माल में बराबरि हिसे वारा हुजो ऐं अव्हीं उन्हनि जी दावा खां अहिड़ी तरह ॾिजंदा आहियो जहिड़ी तरह अव्हां खे पाण जहिड़नि जी भाइवारीअ खां भउ आहे। अहिड़ी तरह उन्हीअ क़ौम लाइ निशानियूं खोले बयान कंदा आहियूं जेकी समझ रखंदा आहिनि। बल्कि ज़ालिम अणॼाणाई सां पंहिंजनि सदन जा ताबेदार थिया आहिनि। पोइ जंहिंखे अल्लाह गुमराह कयो तंहिंखे केरु हिदायत कंदो ऐं उन्हनि लाइ को मददगार कोन्हे। فأقم وجهك للدين حنيفا فطرة الله التي فطر الناس عليها لا تبديل لخلق الله ذلك الدين القيم ولكن أكثر الناس لا يعلمون منيبين إليه واتقوه وأقيموا الصلاة ولا تكونوا من المشركين من الذين فرقوا دينهم وكانوا شيعا كل حزب بما لديهم فرحون ओए ऐ पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे मुंहं खे दीन लाइ हिकु तरफ़ो करे बिहार। अल्लाह जे दीन जी पैरवी कर जंहिं ते माण्हुनि खे पैदा कयाई। अल्लाह जे ख़ल्क़ण खे का मट सट नाहे। इहो सिधो दीन आहे पर घणा माण्हू न ॼाणंदा आहिनि। ॾांहुं मोटंदड़ थी इबादत करियो ऐं खांउसि ॾिजो ऐं निमाज़ पढ़ंदा रहो ऐं मुशरिकनि मां न थियो। उन्हनि मां न थियो जिन पंहिंजे दीन खे धारो धार कयो ऐं टोलियूं टोलियूं थी विया। सभु का टोली उन ते ख़ुशि आहे जेकी वटुसि आहे। وَإِذَا مَسَّ النَّاسَ ضُرٌّ دَعَوْا رَبَّهُم مُنِيبِينَ إِلَيْهِ ثُمَّ إِذَا أَذَاقَهُم مِّنْهُ رَحْمَةً إِذَا فَرِيقٌ مِّنْهُم بِرَبِّهِمْ يُشْرِكُونَ لِيَكْفُرُوا بِمَا آتَيْنَاهُمْ فَتَمَتَّعُوا فَسَوْفَ تَعْلَمُونَ أَمْ أَنزَلْنَا عَلَيْهِمْ سُلْطَانًا فَهُوَ يَتَكَلَّمُ بِمَا كَانُوا بِهِ يُشْرِكُونَ ऐं जॾहिं माण्हुनि खे का ओखाई पहुचंदी आहे तॾहिं पंहिंजे पालनहार ॾे मुहाड़ करे खेसि सॾींदा आहिनि। वरी जॾहिं हो पाण वटां खेनि बाझ चखाईंदो आहे तॾहिं उन ई महल मंझाउन का टोली पंहिंजे पालनहार सां हिन लाइ शरीक बणाईंदी आहे त जेकी खेनि ॾिनोसूं तंहिंजी बेशुक्री कनि पोइ आसूदा थियो पोइ सिघो ई ॼाणंदो। मथुनि का सनद लाथीसूं छा जो उहा उन शइ जे सचाईअ बाबति ॻाल्हाए थी जंहिं शइ खे अल्लाह सां शरीक ठहिराईंदा आहिनि। وَإِذَا أَذَقْنَا النَّاسَ رَحْمَةً فَرِحُوا بِهَا وَإِن تُصِبْهُمْ سَيِّئَةٌ بِمَا قَدَّمَتْ أَيْدِيهِمْ إِذَا هُمْ يَقْنَطُونَ أَوَلَمْ يَرَوْا أَنَّ اللَّهَ يَبْسُطُ الرِّزْقَ لِمَن يَشَاءُ وَيَقْدِرُ
إن في ذلك لآيات لقوم يؤمنون فآت ذا القربى حقه والمسكين وابن السبيل ذلك خير للذين يريدون وجه الله وأولئك هم المفلحون وما آتيتم من ربا ليربو في أموال الناس فلا يربو عند الله وما آتيتم من زكاة تريدون وجه الله فأولئك هم المضعفون ऐं जॾहिं माण्हुनि खे बाज चखाईंदा आहियूं तॾहिं उन सां सरहा थींदा आहिनि ऐं जेकॾहिं उन सबबा जो संदुनि हथनि मदायूं अॻे मोकिलियूं खेनि को ॾुख पहुचंदो आहे त उन ई महल ना उम्मीद थींदा आहिनि न ॾिठो अथनि छा त अल्लाह जंहिं लाइ घुरंदो आहे तंहिंजी रोज़ी कुशादी कंदो आहे ऐं जंहिं लाइ घुरंदो आहे तंहिंजी घटि कंदो आहे बेशक हिन में मञींदड़ क़ौम लाइ निशानियूं आहिनि तंहिं करे माइटीअ वारे ऐं मिसकीन ऐं मुसाफ़िर खे संस हक़ ॾे इहो उन्हनि लाइ भलो आहे जेकी अल्लाह जो राज़ पोइ घुरंदा आहिनि ऐं उहे ई छोटकारे वारा आहिनि ऐं व्याज मां जेकी ॾिनो हुजेव त माण्हुनि जे माल में वधे सो अल्लाह वटि न वधंदो ऐं अल्लाह जो राज़ पोइ घुरंदड़ थी ज़कात मां जेकी ॾिनो हुजेव पोइ उहे ई ॿीणूं कंदड़ आहिनि الله الذي خلقكم ثم رزقكم ثم يميتكم ثم يحييكم هل من شركائكم من يفعل من ذلكم من شيء سبحانه وتعالى عما يشركون अल्लाह उहो आहे जंहिं अव्हां खे बणायो वरी अव्हां खे रोज़ी ॾिनाई वरी अव्हां खे मारींदो वरी अव्हां खे जियारींदो अव्हां जे ठहरायल शरीकनि मां को अहिड़ो आहे छा जो अहिड़नि कमनि मां कुझु करे सघे अल्लाह पाक आहे ऐं उन खां तमामु मथां आहे जंहिंखे साणस शरीक ठहराईंदा आहिनि ظهر الفساد في البر والبحر بما كسبت أيدي الناس ليذيقهم بعض الذي عملوا لعلهم يرجعون قل سيروا في الأرض فانظروا كيف كان عاقبة الذين من قبل كان أكثرهم مشركين فأقم وجهك للدين القيم من قبل أن يأتي يوم لا مرد له من الله يومئذ يصدعون من كفر فعليه كفره ومن عمل صالحا فلأنفسهم يمهدون ليجزي الذين آمنوا وعملوا الصالحات من فضله إنه لا يحب الكافرين माण्हुनि जे हथनि जे के सबबा बर ऐं बहर में फसाद हिन लाइ पधरो थियो आहे त जेकी मदा कम कयाऊं
तंहिंजे कुझु सज़ा खेनि चखाए त मन उहे मोटनि। चओ त मुल्क में घुमो, पोइ ॾिसो त जेकी अॻु हुआ तिन जी पछाड़ी कीअं थी। मंझाउनि घणा मुशरिक हुआ। पोइ पंहिंजे मुंहं खे उन ॾींहं जे अचण खां अॻे सिधे दीन लाइ बिहार जो अल्लाह वटां उन ॾींहं खे रद्द थियणो नाहे। उन ॾींहुं माण्हू अलॻि अलॻि थींदा। जेको काफ़िर थियो तंहिं ते संस कुफर आहे, ऐं जिन चङा कम कया से पाण लाइ हंध विछाइनि था। त जिन ईमान आंदो ऐं चङा अमल कया तिन खे अल्लाह फज़ल सां बदिलो ॾिए। बेशक हो काफ़िरनि खे दोस्त न रखंदो आहे। وَمِنْ آيَاتِهِ أَنْ يُرْسِلَ الرِّيَاحَ مُبَشِّرَاتٍ وَلِيُذِيقَكُم مِّن رَّحْمَتِهِ وَلِتَجْرِيَ الْفُلْكُ بِأَمْرِهِ وَلِتَبْتَغُوا مِن فَضْلِهِ وَلَعَلَّكُمْ تَشْكُرُونَ وَلَقَدْ أَرْسَلْنَا مِن قَبْلِكَ رُسُلًا إِلَى قَوْمِهِمْ فَجَاءُوهُم بِالْبَيِّنَاتِ فَانْتَقَمْنَا مِنَ الَّذِينَ أَجْرَمُوا وَكَانَ حَقًّا عَلَيْنَا نَصْرُ الْمُؤْمِنِينَ। ऐं संदसि निशानियुनि मां ही आहे त ख़ुशख़बरी ॾींदड़ हीरूं घुलाईंदो आहे ऐं तव्हां खे पंहिंजी बाझ मां कुझु चखाए, ऐं त संदसि हुकुम सां ॿेड़ियूं तरनि, ऐं त संदसि फज़ल मां रोज़ी तलब करियो, ऐं त मन अमीं शुक्रानू करियो। ऐं बेशक तोखां अॻु घणनि पैगंबरनि खे संदन क़ौम ॾांहुं मोकिलियोसूं, पोइ वटुनि मौजज़नि सां आया। पोइ जिन नाफ़रमानी कई तिन खां बदिलो वरितोसूं, ऐं मोमिननि खे मदद करण असां ते हक़ आहे। الله الذي يرسل الرياح فتثير سحابا فيبسطه في السماء كيف يشاء ويجعله كسفا فترى الودق يخرج من خلاله فإذا أصاب به من يشاء من عباده إذا هم يستبشرون وَإِن كَانُوا مِن قَبْلِ أَن يُنَزَّلَ عَلَيْهِم مِّن قَبْلِهِ لَمُبْلِسِينَ فَانظُرْ إِلَى آثَارِ رَحْمَةِ اللَّهِ كَيْفَ يُحْيِي الْأَرْضَ بَعْدَ مَوْتِهَا إِنَّ ذَلِكَ لَمُحْيِي الْمَوْتَى وَهُوَ عَلَى كُلِّ شَيْءٍ قَدِيرٌ وَلَئِنْ أَرْسَلْنَا رِيحًا فَرَأَوْهُ مُصْفَرًّا لَظَلُّوا مِنْ بَعْدِهِ يَكْفُرُونَ فَإِنَّكَ لَا تُسْمِعُ الْمَوْتَى وَلَا تُسْمِعُ الصُّمَّ الدُّعَاءَ
إذا ولوا مدبرين وما أنت بهاد العمي عن ضلالتهم إن تسمع إلا من يؤمن بآياتنا فهم مسلمون अल्लाह उहो आहे जेको वाउनि खे मोकिलींदो आहे पोइ उहे ककर खे खणंदियूं आहिनि पोइ जीअं अल्लाह घुरंदो आहे तीअं आसमान में उन ककर खे पखेड़ींदो आहे पोइ उन खे तह तह कंदो आहे पोइ तूं फुड़ियुनि खे ॾिसंदो आहीं जो उन ककर जे विच मां निकिरंदियूं आहिनि पोइ जॾहिं पंहिंजनि बाननि मां जंहिं ते वणंदो अथसि तंहिं ते उहो मींहुं पहुचाईंदो आहे तॾहिं उन ई महल उहे ख़ुशि थींदा आहिनि ऐं जेतोणीक उन मींहं जे मथनि वसाइण खां अॻे ई नाउमीद थींदा हुआ पोइ अल्लाह जी बाझ जी निशानियुनि ॾांहुं निहार त कहिड़ी तरह ज़मीन खे संस मरण खां पोइ ज़ियारे थो बेशक उहो अल्लाह मुअनि खे ज़रूर ज़ियारण वारो आहे ऐं उहो अल्लाह सभु कंहिं शइ ते वस वारो आहे ऐं जेकॾहिं को वाव जो झोलो घुलायूं पोइ उन पोख खे हैॾो थींदो ॾिसनि त उन खां पोइ बेशुक्री करण लॻंदा आहिनि पोइ ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं सॾु न की मुअनि खे ॿुधाए सघंदे ऐं न की ॿोड़नि खे ॿुधाए सघंदे जॾहिं त उहे पुठी ॾेही मुंहुं फेराइनि ऐं न की तूं अंधनि खे संदन गुमराह खां रोके सिधो रस्तो ॾेखारींदड़ आहीं तूं त रुॻो उन्हीअ खे ॿुधाए सघंदे जंहिं असांजी आयतुनि ते ईमान आंदो पोइ उहे फर्मा बरदार बि आहिनि الله الذي خلقكم من ضعف ثم جعل من بعد ضعف قوة ثم جعل من بعد قوة ضعفا وشيبة يخلق ما يشاء وهو العليم القدير ويوم تقوم الساعة يقسم المجرمون ما لبثوا غير ساعة كذلك كانوا يؤفكون وقال الذين أوتوا العلم والإيمان لقد لبثتم في كتاب الله إلى يوم البعث فهذا يوم البعث ولكنكم كنتم لا تعلمون فيومئذ لا ينفع الذين ظلموا معذرتهم ولا هم يستعتبون अल्लाह उहो आहे जंहिं अव्हां खे पहिरीं हीनाईअ वारी शइ मां ख़लक़ियो आहे वरी हीनाईअ खां पोइ अव्हां में सघ पैदा कयाई वरी सघ खां पोइ अव्हां खे हीनाई ऐं ॿुढापो ॾिनाई जीअं घुरंदो आहे तीअं बणाईंदो आहे ऐं उहो ॼाणंदड़ वस वारो आहे ऐं जंहिं ॾींहुं क़यामत क़ाइम थींदी तंहिं ॾींहुं कसम खणंदा त दुनिया में हिकु घड़ीअ खां सवाइ वधीक न रहिया हुआसूं अहिड़ी तरह रस्ते खां फेराया वेंदा हुआ ऐं जिन खे इल्म ऐं ईमान ॾिनो वियो आहे से खेनि चवंदा त अल्लाह जे किताब में लिखे मुआफ़िक़ जेरे थी उथण जे ॾींहुं तोणे दुनिया में रहिया आहियो पोइ ही जेरे थी उथण जो ॾींहुं आहे पर अव्हीं न ॼाणंदा हुयो पोइ उन ॾींहुं ज़ालिमनि खे संदन उज़र करणु फ़ाइदो न ॾींदो
ऐं न कि उन्हनि खां तौबह तलब कबी। وَلَقَدْ ضَرَبْنَا لِلنَّاسِ فِي هَذَا الْقُرْآنِ مِنْ كُلِّ مَثَلٍ وَلَئِنْ جِئْتَهُمْ بِآيَةٍ لَيَقُولَنَّ الَّذِينَ كَفَرُوا إِنْ أَنْتُمْ إِلَّا مُبْطِلُونَ كَذَلِكَ يَطْبَعُ اللَّهُ عَلَى قُلُوبِ الَّذِينَ لَا يَعْلَمُونَ فَاصْبِرْ إِنَّ وَعْدَ اللَّهِ حَقٌّ وَلَا يَسْتَخِفَّنَّكَ الَّذِينَ لَا يُوقِنُونَ ऐं बेशक माण्हुनि लाइ हिन क़ुर में सभु कंहिं जिन्स जा मिसाल बयान कयासूं ऐं जेकॾहिं वटुनि का निशानी तूं आणी त काफ़िर ज़रूर चवंदा तव्हां रुगो कूड़ा आहियो। अहिड़ीअ तरह जेकी न ॼाणंदा आहिनि तिन जी दिलनि ते अल्लाह मुहर हणंदो आहे। पोइ ऐ पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सब्र कर, छो त अल्लाह जो वादो सच आहे ऐं जेकी यकीन न रखंदा आहिनि से तोखे हल्को न कनि।